मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं अॼुकल्ह काफ़ी हंधनि ते सॻा जवान भाउ भेण हिकु बिस्तरे ते सुम्हंदा आहिनि। छा उहो अमल सही आहे? न साईं, बिल्कुलु ग़लति आहे। हिकिड़ो हदीस आहे, उन जे बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदो। अलाह जी नबी फरमाए, जेकॾहिं तव्हांजी औलाद जेकी आहे बुलूग ते क़रीब थिए न, औलाद आहे न औलाद साईं, उहा बुलूग ते क़रीब थिए न, त उन्हनि जा बिस्तरा अलाह जी नबी फरमायो अलॻि करे छॾींदा कयो। त जेको आहे जवान भेण या भाउ आहे न, कोई न सम्झे यार बिस्तरो ॿिए हंधि न आहे, हिकिड़े पासे मुंहिंजी भेण सुठी पई आहे होॾे मुंहुं करे, ऐं हिन पासे मां हेॾे मुंहुं करे सुम्हां, हे बिल्कुलु ग़लति अमल आहे। काफ़ी न साईं, मूंखे काफ़ी जेको भेणूं, मूंखे पंहिंजे भाउ सां मोहबत आहे, मुंहिंजो भाउ मूंखे नंढापण खां प्यारो आहे, उहो जवान खणी थी वियो आहे, त मां पंहिंजे भाउ सां जेको आहे उहो गॾु सुम्हां। त मां ॻाल्हि क्लियर हिकिड़ी करणु चाहियां थो। ॾिसो, कंहिंजो बि ज़हन काॾे न वेंदो आहे बुरे ख़्यालनि जे तरफ़, मां तव्हां साईं यार अलाए कहिड़ी हिन टाइम ॻाल्हि थो करे, बिल्कुलु न वेंदो आहे। मां बिल्कुलु कंफर्म सां इहा ज़िमेदारी सां ॻाल्हि कयां थो। पर इहो जेको तरीक़ो आहे, हिन खां बावजूद बि इहो तरीक़ो ग़लति ऐं हराम जेको तरीक़ो आहे। या निंड में कहिड़ी ख़बर पवंदी आहे, इंसान जो सुम्ही पए त भाउ खे कहिड़ी ख़बर त मुंहिंजो पेर हाणे किथे आहे, त मुंहिंजो हथु हाणे जेको आहे किथे आहे। त हे तरीक़ो बिल्कुलु ग़लति आहे। कोई बि जेकॾहिं अगरि कंहिं ज़माने खां